जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जूनेजो जी रिपोर्ट ईंदा रहा मदे जी SHO शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस साण खड़े ॻोठ छतो मंगी ऐं पंवर पलीजा ते चढ़ाई करे ॾिनी। पुलिस ऑपरेशन दौरान ॿिन्ही ॻोठनि जे घरनि में दाख़िल थी सर्च ऑपरेशन करे घरनि में पियल खाधे पीते जे सामान सां गॾु क़ीमती सामान बि खणी वई आहे। इन कार्रवाई दौरान पुलिस 3 ॻोठाणनि खे पिणु डोड़ाए गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो आहे। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त पुलिस खे कार्रवाई दौरान 2 रूपोश जवाबदार हथ आया आहिनि जिन खे इन वक़्त ताईं ज़ाहिर नथो कयो वञे। ज़रियनि वटां इहा बि ॼाण मिली आहे त गिरफ़्तार कयल रूपोश जवाबदारनि खे बासरनि जी मुदाख़लत ते आज़ादु करण लाइ ढील पिणु कई पई वञे। पुलिस जी अहिड़ी कार्रवाई ख़िलाफ़ ॻोठ पंवर पलीजा जे रहवासी औरतुनि मुस्मात कमाला ख़ातून, ज़ायदा ख़ातून पंवर, सुबान ख़ातून पंवर, एजाज़ ख़ातून, रब नवाज़ पंवर, इमदाद पंवर ऐं मासूम ॿारनि मदे जी पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। जिते मुज़ाहिरीन दावो कंदे चयो त असांजो पंवर विरोही तकरार हलंदड़ आहे जंहिंमें ॿिन्ही धुरनि जा माण्हू क़तल थी विया आहिनि। क़तल थियण बैदि 2 ॻोठाणा पुलिस खे बि ॾिना। उन बावजूद बि मदे जी पुलिस घरनि ते चढ़ाई करे बिना जवाब घर ड्राइण सां गॾु फुरलट कई आहे। हुननि जो चवणु त असां तकरार जो फ़ैसिलो करण लाइ राज़ी आहियूं। ॻोठाणनि SSP शिकारपुर खे अपील कई त हिक तरफ़ी कार्रवाई बंदि करे धुरनि विच में पैदा थियल तकरार खे ख़तमु करण लाइ किरदारु अदा करे ऐं धुरनि में ठाह कराए।